अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुंजीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़दीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइ सय्यात व तरफ़उना बिहा इंदका आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बादल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम लयअतियन्न अलन नास ज़मानुन ला यबक़ा मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु व ला यबक़ा मिनल क़ुरआन इल्ला रस्मुहु व मसाजिदुहुम आमिरतुन व हिय ख़राबुम मिनल हुदा व उलमाउहुम शर्रु मन तहत अदीमिस समा मिन इंदिहिम तख़रुजुल फितनतु व फ़ीहिम तऊद औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलात शरीफ पढ़ो, ज़ोरदार सलात शरीफ पढ़ो। मोहतरम दोस्तों, मुसलमान भाइयों, मूंखे मिली वॾा लक़ब ॾेई कुर्सीअ ते विहारो आहे, सम्झे। बाक़ी मुंहिंजो हींअर वक़्तु तक़रीर करण जो न आहे। मुंहिंजी उमिरि 80 खे वेझी आहे। मुंहिंजो ॾंदु हिकिड़ो बि कोन्हे जो आखियां कुर्ते खां। टंग मुंहिंजी वढल आहे, ॿांह मुंहिंजी भॻल आहे, अखियुनि जी ऑपरेशन थियल आहे, सम्झ। हलां हेॾां थो त वञा हेॾां पियो। 350-400 मूंखे शुगर आहे। हाणे डॉक्टरनि जो मशवरो इहो आहे त मोदी साहब हिकिड़ी जॻह ते वञी आराम कर। हाणे आउं तकिड़ जो लाइक़ु थियसि कोन थियसि, पर हिते अचूं था दोस्तनि जे सॾ ते, हाज़िरी भरण था अचूं। जेकॾहिं कुझु न ॻाल्हाए सघूं त बि दुआ था करियूं। सम्झ में आई आहे। बाक़ी जेके लक़ब ॿुधो विया, सम्झ, अल्लामा, मौलाना, शेखुल हदीस, फलाना फलाना फलाना, काग़ज़ फुटियो वञे पर हज़रत फुटे नथो। इहो मौजूदु ज़माने हज़रत उमर जो नालो कीअं वठंदा आहियो साईं? हज़रत उमर जो नालो कहिड़ो? हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु, हज़रत अबू बकर सिद्दीक़,
उते ईअं कोन चवंदा आहियूं हज़रत अल्लामा मौलाना शेख उल हदीस व तफ़सीर रफ़ीक रसूल हज़रत उमर बिन ख़त्ताब ये नाला वठंदा आहियो कुझु मुख़्तसिर ऐं सादा नाला अची अहिड़े ज़माने में रहूं था जंहिं ज़माने में ठगी नुमाइश आहे इल्मु निकिरी वियो नुमाइश जे दौर में रहूं था इल्मु जॾहिं हो तॾहिं लक़ब कोन हुआ जॾहिं लक़बनि जी बमबारी थी त इल्मु अलाह खणी वरितो हिकिड़े भाई जी ॼाण ॻाल्हि ॿुधायां सॼी राति भाई खे कई हा वञे थो ॻोठ पैसा बि जाम मिलिया निंड अची खई चई अॼु राति होटल में सुम्हंदुसि ॿी बजे खां पोइ जलसो ख़तमु थियो होटल जे दरवाज़े ते आयो बैरो निकिरी आयो कि केरु आहीं चई हज़रत अल्लामा शेख उल हदीस व शेख उल तफ़सीर मौलाना फलाना चइबा ॻाल्हि ॿुध पथी आहे होटल में एतिरियूं खटूं कोन्हे होटल में हिकिड़ी खट हुन सम्झो ॿाहिरि त हज़रत जुदा आहे अल्लामा जुदा आहे शेख उल हदीस जुदा आहे शेख उल क़ुरान जुदा ॾिसी 8-10 महिमान की मुंहिंजे होटल में एतिरो खटूं कोन्हे अॼु ठगी इहा ॻाल्हि थी वई आहे आखां ऐं मामूली ॻाल्हियूं थो पुछां पहिरीं ॻाल्हि इहा थो पुछां त अमीर जेके बि वेठा आहियो तंहिंखे पतो आहे त पंहिंजे मज़हब जो नालो छा आहे हा ॻाल्हायो कहिड़ो मज़हब जो नालो आहे मज़हब जी माना छा आहे ॿुधाए मोदी साहिब तूं ॿुधाए पंहिंजो मज़हब इस्लाम मज़हब जी माना छा आहे अचे थी चङो नथी अचे ठहियो रख ॻाल्हि दिलि में इस्लाम जी माना छा आहे पंहिंजो मज़हब इस्लाम ऐं सभु नौजवान वेठा आहियो सभु कंहिंजे हथ में मोबाइल आहे 20 आलमनि जूं तकरीरूं बरदाई 100 गाना वठाई पर एतिरो मूंखे ॿुधायो त जंहिं मज़हब जा तव्हां पोइ लॻायो उहो मज़हब इस्लाम आहे हाणे ॿुधाए इस्लाम जी माना छा आहे जंहिंखे अचे हथ मथे करे इल्मु त एतिरो आहे जंहिं मज़हब असांजो तंहिंजी माना ई असांखे नथी अचे ऐं ॾाढी लाइ परे रही आहे हीउ मोदी साहिबु ॾाढी वारो वेठो आहे हज़रत साहिब इस्लाम जी माना छा आहे हा मञण त इस्लाम जी माना कोन्हे मञण त ईमान जी माना मञण त आहे ईमान जी माना तोखे ॿुधाई त इस्लाम जी माना आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे अॻियां पंहिंजो कंधु झुकाए छॾणु पंहिंजी माल रसूल जे हथ में ॾियणु त जेॾां छिकींदे तेॾां हलंदसि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे अॻियां मतिलबु छा कंधु झुकाए छॾणु पंहिंजी माल रसूल जे हथ में ॾियणु त जेॾां छिकींदे तेॾां हलंदसि हाणे हिकिड़ो मिंट कंधे हेठि करे सोचियो त इहा इस्लाम जी माना असां में आहे असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे अॻियां पंहिंजो कंधु झुकायो आहे ख़ुदा जो रसूल चए त शिरक न करियो असीं रनूं वटि वलर ओलियान जूं काकूं पिया कयूं बराबरि लाता ख़ुदि हू सनत मलानो ख़ुदा जे खज़ाने में कहिड़ी शइ जी खोट आहे ॿुधायो
अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चवे तो नमाज़ जी पाबंदी करे। असांजे नमाज़ जी पाबंदी आहे। अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चवे तो रोज़नि जी पाबंदी करे। अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चवे तो पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो, हदीस पढ़ायो, दीनदार बनायो। असांजे इहा माना आहे थोरो मुड़नि यार आई जलसा ईअं ॿुधण अचो था जीअं ॼटनि जा पुट कुकड़नि जी वेल ॾिसण वेंदा आहिनि। कुकड़नि जी वेल ॾिसी वाह 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 त थियो, पर तोखे छा नसीब थियो? असां त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो वञे इन खां खंड नमायो कोन। असां पंहिंजी मार रसूल जे हथ में ॾिनी आहे। रसूल जे हथ में उन्हनि मार ॾिनी हुई जेके बदर में हुआ, जेके ओहद में हुआ, जेके खंदक में हुआ, जेके आज़ाब में हुआ, जेके खैबर में हुआ, जिन पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं। साद खे तीर लॻा पिया आहिनि टे। ख़ुदा जो रसूल आयो जंगे ओहद में त साद जा पोयां पसाए मोकिलाइण वारो आहे। तॾहिं पाण उनखे चयूं कन में औसनी या साद, ऐं साद तूं वञण वारो ईअं वसीयत करणी हुजे त वसीयत कर, पछाड़ी में वसीयत कबी आहे। वसीयत करणी हुजे त वसीयत कर। साद सकरात में आहे, जॾहिं कन में नबी साईं जो आवाज़ पियो आहे त सॼो ज़िंदा थी वियो आहे। मथो घिसकाए हुजूर मथे खां बीठा हुआ। जॾहिं मथो नबी साईं जे पेरनि में आयो त चई या रसूल अल्लाह हाणे वसीयत करण जी ज़रूरत आहे। हुनखे जान हज़रत अब्दुल्लाह बिन हुज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु लड़ाई कई। ईसाई बादशाह इराक में उन्होंने गिरफ्तार किया। हुजूर साहब बादशाह पूछा इमरान का कि कहाँ आया है? कि मदीने में आया। कि मैं आया है ना मदीने में आया कि छा जगह है कि मेरे कातिल और उनजे करे आज 500 का मुकाबलो करे। छो त तुम असांजे नबी जो दुश्मन आहियो कि मुकाबलो कोन करे सघे। तरक़ी अज़हर को सजाल यनाल मिन्ना व नलाल मिन्हु इन थींदो आहे कॾहिं माण्हू क़ाज़ी थींदो आहे, कॾहिं शहीद थींदो आहे। पर बीजे में कि हाणे हुनजी सज़ा फासी आहे कि तुंहिंजी मर्ज़ी अलाह पैदा कि पर अञा बि तोसां हिकिड़ी रिआयत करियां थो। चई कहिड़ी अलाह या अल्लाह कि तुंहिंजी सज़ा फासी आहे। पर अॻो हुकूमत ऐं पंहिंजे न्याणी जो संग थो ॾियां थो। मोहम्मद वारो मज़हब छॾे मामूली पेश कजे हुकूमत न छॾी के घर में थियनि पंहिंजे न्याणी जो संग अॻु हुकूमत जो ॾियां थो। जॾहिं अखियुनि मां लुढ़क कई विया बादशाह सम्झो ढिजी विया कि छा थो करे मुंहिंजी पेशकश क़बूल करें थो या फांसी थो क़बूल करे। चई बादशाह तो नंढड़ी पेशकश कई आहे। अॻु हुकूमत जो हिकिड़ी छोरी को मूंखे ॾियां भलो अन समावात सबा 7 आसमान ज़मीन जी हुकूमत आहे मुंहिंजे हथ ते रख। उन्हनि खे आउं थुके छॾींदुसि त मुहम्मद जो नालो हिकिड़ो मिंट में दिलि मां कढण जे लाइ तयारु न आहे। समझ में आई छा मोहब्बत इन जो नालो समझ में आई। वो अल्लाह साईं उनकी हिफ़ाज़त कई। जॾहिं वापसि मोटी मदीने जे अंदरि आयो तॾहिं हज़रत उमर मुंहिंजे पेशानी ते चुमी ॾिनी आहे। असां ईमान ॾिठे
न नमाज न रोज़ो न हज न ज़कात माँ पे के ख़त्म कयूं औलाद खे विकणूं सभु ॻाल्हियूं आहिनि अपन अॼु केतिरा माण्हू पंहिंजे माउ पीउ खे मार केतिरा माण्हू पंहिंजे न्याणियुनि खे मार रस्तनि ते ॾाढी धारे ते बीठा एक वाह खोल रिट अहिड़ो कमु को काफ़र कंदो ॿुधायो पर असीं मुस्लमान आहियूं वाजा मुस्लमान मौज में घटि आहे तंहिंजे करे मुस्लमान आहियूं असांजो पंहिंजे रसूल सां वास्तो ई कोन्हे असां ख़ुदा सां लाॻापो तोड़े छॾियो रसूल सां लाॻापो तोड़े छॾियो हिते आयासीं 50 साल जे लाइ आख़िरत में मरण खां पोइ हमेशह रहणो आहे सम्झ में आई आहे हमेशह रहणो आहे पर अॼु बि सुबुह खां वठी शाम ताईं हे दुनिया जा चंद जे महिनत सॼी हिननि जे लाइ बराबरि ॿी कंहिं जॻह में लॻा पनी सुठी हुजे बंगलो सुठो हुजे कार सुठी हुजे कपिड़ो सुठो हुजे ज़ाल सुठी हुजे सम्झ में आई आहे पार्टी ऊची हुजे उहो राति जी महिनत आहे ख़ुदा सां पंहिंजो लाॻापो तोड़े छॾियो थी जेको शख़्स दुकान ते ॼट जे पुट खे सिगरेट जो पाकी ॾेई चयो भली ॻाल्हि करे आहीं छो जे करे सिगरेट तुंहिंजे न वठण वारनि जी न खाइण वारनि जी लाइन लॻल हुजे पोइ 5 माण्हू वञो त तव्हां खे परवाह न आहे वॾा ईमान मुस्लमान आई सामने मुसलमान इस्लाम में माना नहीं अचे नहीं मटा अचे नहीं इस्लाम में तो अल्लाह जे रसूल जे हुक्म जे अॻियां कंध झुकाए पंहिंजी मार रसूल जे हथ में ॾियां त जेना छिकी जे करे हलंदा पिया तव्हां वटि उहे ॻाल्हियूं बाक़ी रोज़ जो ठका थियो मरी वियो पोइ चवंदा ख़तमा कयो चालिया कयो ॾाहा कयो 6 जेकियूं भतजियूं लाहियो कार्ड छपायो हाणे कार्डनि छपाइण खां परे वेही थो ॿुधाए हज़रत हमज़ो शहीद थियो आहे कफन मथो ढकंदा पेर ॻाढ़ा पेर ढक मथो हुज़ूर जन फरमायो ये पुरानी चादर मथे ते विझो पेरनि ते गाह पर मर्तबो छा फरमायो सैयद शुहदा यौमल क़यामत के अंदर क़यामत जे ॾींहुं जेके शहीद थींदा तंहिंजो सरदार मुंहिंजो टाको हूंदो केरु हूंदो हज़रत सफिया हमज़े जी भेण चइजो या रसूल हमज़े खे जबलनि ते न रखो मदीने में अञा रखो त ए मॾो जनाज़ो हमज़े जो जनाज़ो खणो हमज़े जो जनाज़ो खऊं त ओद जबल पंहिंजी जॻह छॾे न थिए कंहिंखे मूंसां बेइंसाफ़ थिया हमज़े रत मूं ते वायो मूंखां जुदा न करियो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे दामन मां उते मुंहिंजी इज़त थिए हाँ मुझे बुधा हमसे जला हो खत्म हो चालू हो बाल हो कफन को पाना चाकू न हो कफन कितने अजीब गाली लगी तो देखो वजह जला अदा अच्छा चला न को अमल साले पान का कर जेके दफन करूं था सीधा अचे हलिया पर अंदर जो हाल है नबी जी फरमायो लव आलमो मा तालमून लज़हितुम कलीलन बल बक़ैतुम कसीरा आऊं जेको ॾिसी रहियो आहियां छो जे करे तव्हां ॾिसो तव्हांजो रोअण बंदि थी वञे सॼी राति असां पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी बर्बाद करे छॾी केरु असांखे कंदो यौमल आतम देखो नफ़्सुल नफ़्सन शैया वल अमरो यौमइदिन लिल्लाह उन मैदान में माशर जा असीं जवाबदार आहियूं जिते कंहिंजा चप बि न चलंदा
सब मामला अल्लाह जाता है, समझ में आई? ऐसे को वजीर पे बैठो है, को बादशाह पे बैठो है, को शरजीत पे बैठो है, को उवैस मुजफ्फर पे बैठो है, को नवाज शरीफ पे बैठो है। गरीब ने अक्ल रखनी, चपल खाली गरीब ने अक्ल रखनी। इन्हें चो तो यो सामान आके कम केतिरो जना जो मौत किए थे, लियाकत जो मौत किए थे, ख्वाजा नाज़मुद्दीन जो मौत किए थे, चौधरी मामदनी जो मौत किए थे, अयूब खान जो मौत किए थे, मरहूम भुट्टो जो मौत किए थे, बेनज़ीर की शहादत किए थे, परवेज़ मुशर्रफ जो वेठो बंद वधो समझ न आया? सो हे बिहार वेठा असांजे लोग मोड़ा हुकूमत ते हुजे तो 14 टुकड़ा करे गोश्त कुटल के देखे जे कब्रिस्तान में सॼे कब्रिस्तान में खुदा साढा 400 साल मुस्तैद हिंदुस्तान में मुगलन हुकूमत कई, घणा ताजमहल उन्हनि जो, लाल किलो उन्हनि जो, तख्त ताउसी उन्हनि जो, लाहौर की शाही मस्जिद उन्हनि जी, दिल्ली की शाही मस्जिद उन्हनि जी, ठट्टे जी शाही मस्जिद उन्हनि जी, समझ में आई? को नूर हीरो उन्हनि जो, जंहिंजी अॼु बि दुनिया में क़ीमत नाहे। कंहिंखे चयो त हिन हुकूमत ते ज़वाल ईंदो, दरबदर थींदा, समझ में आई न? पर जॾहिं खुदा जे दीन मां हथ कढूं तॾहिं लाल किले खे उहे ॾींहं ॾिसणा पिया जो मुगलनि जी का बि शहज़ादी हुन में कान हुई, मुगलनि जो को बि शहज़ादो हुन में कोन हो। आख़िरी फरमाने रवा ज़फ़र तंहिंखे हथकड़ियूं हणी अंधो करे खूनी गेट दिल्ली जांदो जिते 4 फुट फांसी ते टंगिया पिया। दिल्ली में ख़बर कान्हे, समझ में आई? ख़बर किथे आहे? रंगून। उन वक़्त में बाग कतार अखियुनि मां लूट में विया, जेके ताजमहल ऐं नूर हीरनि जा मालिक हुआ। पूरी दुनिया ते हुकूमत हुई, 450 साल हुकूमत कई। तॾहिं चयो ज़फ़र लगता नहीं दिल मेरा इस उजड़े दियार में, किसकी है बनी इस आलम नापायदार, कह दो इन हसरतों से और कहीं जा बसें, इतनी जगह कहाँ है दिले दागदार। बुलबुल को बाग़बान से न सयार से गिला, किस्मत में कैद लिखी थी फसले बहार। उम्र दराज मांग कर लाए थे 4 दिन, 2 आर्जुम में कट गए 2 इंतजार में। कितना बदनसीब है ज़फ़र दफन के लिए, जो अगर ज़मीन में मिल न सकी पूरे यार। तड़पी तड़पी मरिया को पूछने वाला न हो, न किसी आंख का नूर हो, न किसी दिल का सुरूर हूं जो किसी काम में न आ सके। मैं एक वो बुझते गुबार हूं, मेरा रंग रूप बदल गया, मेरा यार मुझसे बिछड़ गया, जो चमन खिज़ां से उजड़ गया, मैं उसकी फसले बहार। न किसी का हबीब हूं, न किसी का रकीब हूं, जो बिगड़ गया गलती। तड़पी तड़पी मरिया को पूछण वारो कोन हो, तव्हांजी असांजी हैसियत छा? उन्हनि जे मुक़ाबले में तव्हां सभिनी वटि एतिरो माल आहे जेको ज़रदारी वटि हूंदो। ॿुधाए, ज़रदारी छुटो जेको फरियाल वटि हूंदो, जेको नवाज़ वटि हूंदो, त कर्ज़ पिया खणनि ब्याजनि ते। अड़े जेको टपड़ गॾु करे रखिया आहिनि हुकूमत खे थोरे, पोइ ॿाहिरि कढो त मुल्क मईअत वारो थी वञे, खणी छा वेंदा। पंहिंजो मुतालबो इहो आहे त जेके पैसा खाई वियासीं वरी वापसि खज़ाने में जमा कराए। ऐं चओ था
कौन था ना खा तो मरी मुकदम हे आया बोली था कुरान पढ़ो दिल आया दिल आया कुरान तो इंदा इज्जत तौफीक़ फाइल जवलन वला मानत मगनमन व ज़कात मगरमन व तउलिम गैर दीन व अता रजुल इमरतहु व अक्का उम्महु व अदना सदीकहु व अक्सा अबाहु वरतबातिल अफ़राद मसाजिद व सादल कबीर फातिकुम व कान ज़ईमुल कौम अफ़ज़लन व उकरम रजुल मक़ाबल शरई उन वक़्त जे अंदरि छा थींदो जॾहिं बादशाह ज़ालिम ईंदा कपिड़ा सभु खाई वेंदा दीनी तालीम ख़तमु थी वेंदी छोरियूं बाज़ार में घुमंदियूं पियूं नमाज़ ख़तमु थी वेंदी मखलूत तालीम थींदी जेको बदमाश में बदमाश हूंदो तंहिंखे चङो मुड़ुसु बणाईंदा माण्हू हुनजे डप खां डिॼंदा पाण फरमायूं उन वक़्त में ॾाढियूं हवाऊं ज़ाहिर थींदियूं ज़िलज़िला ज़ाहिर थींदा के ज़मीन में ख़ज़ब थी वेंदा कंहिंजूं शक्लियूं बदिले समझ में आई अचो अल्लाह जे दरबार में किरी पओ कॾहिं माफ़ी मिले ताकि एतिरो मुड़ो छा कयूं सभु किरी पओ या अल्लाह असीं गुनाहगार आहियूं तुंहिंजे दरबार में आया आहियूं कमीना आहियूं तूं असांखे माफ़ कर असांजा गुनाहगार थोरा आहियूं तुंहिंजी रहमत जो ख़ज़ानो घणो कुझु आहे अचो अल्लाह जे दरबार में किरी पओ इब्राहिम बिन आज़म बादशाह बानी हुई सुम्हणी बिस्तरो विछाईंदी हुई गुड़ल विछाईंदी हुई वो बादशाह खे आराम करे हिकिड़ो दफ़ो बादशाह अचण में देरि कई पानी ॾिठो त हिन बिस्तरे ते सुम्ही सां जंहिंमें अख़र अंबीर आहिनि मज़ो आहे या कोन्हे पानी जो हीअं सुके त असां मुल वांगुरु अखि लॻी वेंदी बादशाह अची बीह रहियो त बादशाही बिस्तरे ते नौकिरियाणी थींदी पई आहे इहे त बादशाह जी तौहीन हिनखे उथारियो उथारियो जो बादशाह जे बिस्तरे जी तौहीन कई आहे 20 लख तुंहिंजे रसोल आहे पहिरीं नौकर आया लख दे लख लख दे लख हिनजी घोड़ा घोड़ा 10 लख लॻी वरी ॿिया नौकर नवां ताज़ा आया त वरी 10 लख लॻाई तॾहिं किरी पई वञे बादशाह बीठो कि बानी पहिरीं रुनी पए कि लक्षनि सूर कयो कि पोइ लक्षियूं ज़्यादा थी वियूं त ज़्यादा रुनिया पोइ खिलीअ छो कि मूं खिलजंदे क्या मसाले खे सोचियुमि त पादर छाजे करे देखिया 15 मिंट में बिस्तरे ते छुटी या 20 पादर खाधा पतो लाइ त उहो बादशाह घणा मुदड़ा खाईंदो जो गामे ॼाणा समझ में आई हाँ बादशाह बल्क जो इब्राहिम बिन आज़म समझी वियो त मसालो सख़्तु आहे केरु बत कोन हुजनि बादशाह छॾई फ़क़ीरानो लिबास पातई बल्ख खां निकितो बैतुल्लाह में आयो बैतुल्लाह जे अॻियां दुआ थो घुरे चवंदो या रब व इन अज़मत ज़ुनूबी कसरतन फलक़द अलिमत बिअन्न अफ़वक अज़मु ऐं अल्लाह मुंहिंजा गुनाह घणा थी विया आहिनि पर मूंखे यकीन आहे त तुंहिंजी बख़्शिश मुंहिंजे गुनाहनि खां घणी पुछाती आहे अदऊक रब्बे कमा अमरत तज़रुअन फ़इन रदत यदी फमन ज़ा यरहमु ऐं अल्लाह तोखे आजिज़ सां पुकारियां थो निवड़त सां पुकारियां थो तो जे करे मुंहिंजो हथु मोटाए छॾियो त ॿियो मूं ते केरु रहम कंदो वइन कान ला यरजूक इल्ला मोहसिनु फबिमन यदूज़ु वयस्तजीरु मुजरिमु ऐं अल्लाह जेकॾहिं तुंहिंजे रहमत में फ़क़ति नेकनि खे उमेद आहे त असां जहिड़नि गुनाहगारनि खे पनाह कयो तुंहिंजो दर नेकनि जे लाइ आहे बदकारनि जे लाइ आहे अचण जी देरि मथां ऐलान थियो कद गफ़रत लक या अब्दी ऐं बाना तूं नमी आहीं मूंखे माफ़ कयो चल समझ में आई आहे अचण जी देरि
ही ज़ुलहज जो महीनो आया कोन इन जा पहिरियां 10 ॾींहं सॼे साल जे 10 ॾींहंनि खां अफ़ज़ल उन्हनि में जेका इबादत आहे तंहिंजो वॾो मर्तबो समझ में आई। सुभान अल्लाह पढ़ो, वल्हम्दुलिल्लाह पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व सहबिही व बारिक। समझ में आएगा? अच्छा खुदा जे दर में कहिड़ी कमी आहे हिन खे भोपो बनाए वेठा आहियो, हिन खे भोपो बनाए वेठा आहियो, हिन मुल्ह खे आमिल बनाए वेठा आहियो। समझ पोइ ॿारनि बचनि सां उते वेठा आहियो। हिकु त माईअ खे आयो बुखार बुखार मुड़ुस वीचारे घणी दवा करे बुखार नथो चएसि ॿियो आयो कि हू फलाना मुला जेके आहे तालीज़नि जो वॾो क़ाबिल आहे, दम करे थो वहीं दाल खे तालीज़ फीणा पढ़ाए इहा आयो हुते। ॿिए ॾींहुं वरी उनखे गॾियो कि बीवी का क्या हुआ, बुखार उतर गया या नहीं उतरा? कि बुखार तो उतर गया लेकिन मुला उतरता ही नहीं है। अच्छा खुदा जे दर में जंहिंजे खज़ाननि में कमी कोन्हे ऐं वेठो आहियां वॾो बुज़ुर्ग वॾो आसमान सभु को चवंदो साईं दुआ छा दुआ करां त मुंहिंजी रोज़ी कुशादी थिए। मुंहिंजा ऐं पाण पिनण आयो आहियां दुआ घुर मूंखे औलाद थिए, मूंखे पाण औलाद ई कोन्हे छा कयां ॿुधाए आहे का या पाड़ो मायूस सभु हुनजा जीअं खपे थिए करे। सत आसमान सत ज़मीनूं मुठ में बंदि करे फरमाईंदो अनल मले को आहे न मोनो ॿुधायो। हाणे ॿुधायो त शहनशाही हलंदी आहे या मुंहिंजी? शहनशाह अल्लाह जी ज़ात, अज़मत वाली अल्लाह जी ज़ात, नजात ऐं छुटकारो मोहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े। समझ में आई आहे? हाँ त कौन समझा? आसन मिन कलम तरकत तो आई व अजमल मिन कलम तले दिन निसाउ खौलिक मुबर्रअम मिन कुल्लि ऐब का अन्नक खौलिक कमा तशा। ऐसा बोली वेठा आहिनि अतर अंबीर सेंट हणे वेठा आहिनि। मदीने जी ॿोली खां पुछियो वियो त अरबनि जे शादियुनि में रवाज हो अतर लॻाइण जो, मैयत जे कफन लॻाइण जो। पोइ अतर किथां ईंदो? मूं वटि पैसा कोन हुआ कि अलाह असांखे वठण जी ज़रूरत कोन्हे। मूं वटि हिकिड़ी दॿली हुई जंहिंमें 2 फुड़ा नबी साईं जे पघर जा हुआ। कंहिं घोट जी शादी थींदी त कानी भरे उनजे कपिड़नि खे हणी करे कपिड़ा फाटी वेंदा पर ख़ुशबू न ख़तमु। को मरी वेंदो कफन ते तीली भरे हणी करे मैयत 6 गज़ हेठि हो ख़ुशबू टप ॾेई ॿार। अॼु बि रोज़े मुबारक ते बैत लिखिया पिया या ख़ैर मन दुफ़िनत फि तुराब आज़मू फताब बितीब हिनल क़ाउ वल हुकुम नफ़्सल बिदाउ लिक़बरन अंत साकिनहू फ़ीहिल अफ़ाफ़ व फ़ीहिल जूद वल करम। या रसूलल्लाह तव्हां जॾहिं मके खां मदीने में पेर विधा असीं ॿाराड़ी जे जंहिं बि जबल ते वञूं था ख़ुशबू ई ख़ुशबू। अचो हुज़ूर जे ताबेदारी में जिते इज़त आहे वॾनि माण्हुनि जे अॻियां हथ ॿधो कोन्हे। हाणे छा ॾींदो वॾो माण्हू पाण जानम जे तारे में आंजी ॿेड़ी ॻोल्हींदो वेठा कनि छा कनि कुझु कोन कमु। आउं आहियां थकल पोड़ो आहियां ॾंद कोन अथव
बाक़ी मालियूं रहियूं आहिनि त सोच थी पई आहे सम्झो तंहिंजे करे दुआ करियो त अलाह साईं मुंहिंजो मौत ईमान ते करे अवांजो मौत ईमान ते करे खपे हाणे ऐं ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे असां पढ़ायो लक़ब मिलिया शेखुल हदीस ला इलाहा इल्लल्लाह हाणे हिन ॻाल्हि ते राज़ी आहियां त बेस्ट न मिले त न मिले पर अलाह साईं माफ़ करे माफ़ी जो ऐलान थिए त कटियोसि ॿियो कुझु न करे उहा आख़िर दावाना वाला हा पाणी ऐलान थींदो साईं हज़रत मौलाना सैयद इस्माइल शाह काज़मी लाहौर वाला वो स्टेज पे तशरीफ़ फरमा है। हज़रत मौलाना सैयद अब्दुल गफूर कासमी साहब हिन वक्त दुआ कराइनि था ऐं दुआ खां बाद जल्द हज़रत मौलाना सैयद इस्माइल शाह काज़मी साहब जिन जो ख़िताब थींदो। अल्लाह मां सभिनी जो भलो करे इस्लाम सां असांखे मोहबत ॾे नमाज़ जो पाबंद बनाए हुज़ूर जो सही माना में ग़ुलाम बनाए हिननि जलसनि खे अल्लाह जल जलालू उम्मत जे हिदायत जो सबब बनाए व आख़िर दावाना अलहम्द कनु वन्नास ताईं अलहम्द कनु वन्नास ताईं तेरे इल्म को रब अलीम चुमा सॼे क़ुर खे वठो चुमा पढ़ा अमल कयांस अलहम्द कनु वन्नास ताईं तेरे इल्म को रब अलीम चुमा तेरा नाम अल्लाह अहद समद तेरा नाम रहीम करीम चुमा चुमा हिजरे